वो छोकरो जो पेपर जंजला वटण आयो हे भी तुने ढोरी नथी छोरा के तो पूरो नथो अचे चलो तू आ जा माया छा मैडम चलो 360 हिकड़ी 120 ॿिया दासला लखो वालेकुम सलाम पोपट खुश खैर दो खैर लगो पिया यो पेपर त दी जाए पेपर कहिड़े साइज हुजे स्मॉल हुजे मीडियम हुजे लार्ज हुजे माखे खबर ना यो मीडियम लब सिमा पाल छा चोदो यो भला तुझो छोकरो घणी उम्र जो आहे यो 2 सालन जो तू दुकानदार बस जेको दे न जेको चोरे के पूरो अचे दुकान हलायो ते एतरा साल तो जो तजुर्बो पेपर दे न जेको चोरे के पूरो अचे हे वठदा पेपर हे माना पेपर भलो आ सफा सुठी आ रोटी ये न जेको चोरो माल कटे निकतो वने से पेशाब त बाहर निकरे ही न पेपर को बाहर ही न निकरे माना भली कंपनी सुठी छे आ जा लीक बिक ना है न का छे न ओके अरे वाह माना माल उते भेजी दो ना तू टेंशन ही न कर पैसा लिखी छडा छडे घणा जोवा 30 रुपए जो आ 30 रुपया लिखी छड को मसलो कोने हालो ठीक आ भलो आ ना सफा सुठो जी ए जेको 2 सालन जो सही दिनो ना साईं असुल तुझो छोकरो भलियो दी रात पाए माना बाहर पेशाब निकरे सी न सही आ पन्नी दे ना जो दुकानदार चोर हाथ में खणो मान यार पन्नी छापर दे ना छो आ साईं ए छापर में जिडे इज्जत सा दे सा तो गिराकू बाकी आने हथन में यार छा तो पेरो गिराक टकरो आड़ो तू ए मानू इन हाथ में खयो छो हाथ में खणो छो बाबा हालो दिसा तो माटे हालो हर से कली में मिल दिया हे वरी जेको सोनो 30 रुपया लिखा तो सही विसरी न वञन 30 पता है केड़ो पेपर दिनो थी छो छाए पेपर रखे छोरो वा छोरे जे घन मोई में नथो निकरे मसे ते हेतर तक आंदो छे मथे चढ़े सी कोन तो नंढो दिनो थी छो नो टेंशन मां तोखे वरी वडो तो जाए सिमाल दिनो माए हाने कमाल के जेले छाए माके समझ ना जिबा छोरो 2 सालन जो बस समझियो मीडियम साइज इंदी उनके हाय ले केड़िया या छा पर छोरो 2 सालन जो तू दुकानदार समझी वन समझी यार तू 1 साल चो तो माके भी खबर पए तू 2 साल दुकानदार खबर तो के केड़ी भला तो बुधा न माके आयो ती भला कारे वणो दादा अरे शादी है दोस्तु वरन जे उडई वणू था हां छोरे के पाएंदा छे हाने तो खबर है दो रेडो चियो बे शादी कया पसंद जी माई मारी पढ़ियल मिलिया हां तू ही पसंद जी शादी कया छोड़े वाचा बूढ़ी मरो ते जे रंग के गाले रखे भी पसंद जी माई मिलिया अरे किस्मत जी गाला ने तो साजो कोई शादी नथी करे तो मान में छा क्या सही मां के दे शर्म अचे तो हाने तू जी भी पसंद जी शादी हाने बस घणो वरी मोतबर नथी 2 सालन जो छोकरो आ माई अंधी हुई छा तो के न दिठो अरे दिठो छो दिल जी गाला ने रंग ते छो वेंदो हां हल सही आ ने भला यो पेपर भलो थी बाजी भलो वायो अंग्रेजी दौर आगे छोरन के ये कच्छा सुथणू पाएंदा हाने वरी ये चंट्राले छा निकतान हाने ये बाबा निकतान सफर ते वणो बाहर के यो पाराए छजो बाहर मुटरे भी न सुथण न विनाय भी अच्छा माना 30 रुपया वंजन हां इन करे कजो तो यो तो भाडो शादी में 10 चक्कर मना पोइन त मना 300 वेओ हां पोइन सही भाई खर्च दान ने खर्चा कल बस इन साइन ते खर्चा यो 3 जो ना यो हां यो 3 जो नडो वडो मना 3 जेरो वट 3 है सदको ठीक आ पो ठीक आ तो सामू जी दिल लगिया तो सामू जी दिल नथी अचे यार अले छा तरीको है भी नथो अचे से हे छोरो त छोरा जे घन को मसे कढ्यो बार वर हिते बीरो तो चेल में जको बुरछण दा न वो अचे सी कोन तो आए घणी उम्र जो 2 सालन जो छो हाने 2 सालन जो 1 साल जो बच्चो तो ने छा बाबा 2 सालन जो तू जको वडो करे दे न तू न ढाडी तो प्याले छो यार छा कंदो पियो हाने सिमाल दिनो मां मीडियम हाने मां लार्ज जाए तो मता वो अची वने अब वो दे न जको चे तो ले छा चे तो वो दे लार्ज अल्लाह सा के केड़ी खबर नी कार्ज बार्ज जी हे सही लार्ज हाने हे सफा वडे में वडे साइज आ यो माना वडे में वडो आ हे तुआरे छोरे के बिल्कुल पूरो अची बींदो माना बस हे माना गारंटी है ना सफा असल हाल ठीक है वाला ये बुद्ध ते पसंद जी शादी के अरे छो चलो तो दिमाग खराब जड़ी मालकन दिनो उनके एतराज न ठोके जाए तोबा जा किस्मत जी गाला छो ना पसंद जी माई तुम्हारी के दी दे पा दिया दी त हर शहर रिलीज भी वने दी आंख में दी त उन सुई में धागो जी ना चोंती आ जा चलो परा जी ना तो के पसंद क्यों पसंद याने सही है ना यार छा भला
Halo Baba, halo. हलो बाबा हलो छुट्टो जमा दे पानी नथी ते शादी बेटे खिले तो Halo, halo. हां पसंद जी Yo puro atin, puro man khille माने फुल साइज है ना हां फुल सफा वडी छा चयो यो मजाज छा मरा लार्ज माने वडो हां बस ठीक है वडी गाल पसंद जी शादी कई तो मां खिले वठे थी माई केड़ो पसंद कयो यार पीस भी न घुराया डबर रोटियूं भी खत्म न हे ती वो छोकरो जेको पेपर जंहिंजे लाइ वठण आयो आहे हे बि तूं नंढो ॾिनो तूं छोरे खे त पूरो नथो अचे चरियो तूं आ जा माया छा मैडम मां चरियो आहे हाणे हिन निभागया पेपर कंपनी काॾो ठाहींदी मुंहिंजा भाउ थोरो सियाणो छो नंढड़ियूं कंपनियूं छा ठाहिनि न हे जेको पेपर आहे इहो जेको ॿार चे ॾिनो छा लार्ज वॾे में वॾो पेपर इहो आहे हिन को थोरो वॾो ॾे छोरे खे अची वेंदो अरे हिन जो पेपर हाणे काॾो ठाहियूं असांजी पंहिंजी कंपनी त न आहे जो ठाहियूं पोइ बंदि कर दुकान छो खोलियो छो बंदि कयूं पोइ हिन जो पेपर ॾे न हिन जे लाइ तूं गोॾ वठ या कच्छो ठाराए ॾे हिन जो पेपर न आहे मुंहिंजा भाउ न आहे यार छो न आहे छोरो जेको पेपर पाईंदो आहे छो न आहे पाईंदो हे लानत आहे तुंहिंजो पुटु आहे मांजो छो पसंद जी शादी हा छो रे कसम कर खुदा जो कन छोरो छो पसंद जो मांजी पाजी आओ दा छाजे करे टोका कंदो यार मां खिल वठे तूं पसंद जी शादी छो न कई आहे हाणे हिन जो पेपर न आहे छो न आहे अरे बाचको पाराज वठ अरे छो बस न पेपर अदा करो आने पेपर हुजे यार छो भला छोरो होॾे शादी में हलंदो अरे न विझा बाज के पे अरे विझ त पाज हे तो 15 जो वेठ इन खाई वन वठ बाच यार बाच के अदा तो इन वठ न बाच माके पेपर रे यार बाच यो छै पेपर नहीं ने अदा उठी छो यार पेपर रे न ए 15.30 बस यो सही थी माके पेपर रे मां छो तो इनको थोड़ो वडो अदा नहीं न वडो नहीं पेपर दी जाए ते बात को मां पांजे तरफो तजुर्बो करे दिठुम अरे यार मां जो छोरो त दिस माशाल्लाह जडे जायो न कहानी त बुध न मांजी ए छोरो जडे जायो न पाड़े जा सजा मानू हैरान थीया यो चंद्र आसमान मो जेको धरती ते किए लतो आ चंद्र आसमान तो या हैरान इन करे थिया त भला के पैदा थिया बाबा गाल त बुध न एडो सोनो मोर लाटा दे पियो असा ने 6 महीना बिजली बंद हुई जमल हे जायो न रोशनी जी जरूरत कोने चमकदो हां सही है उठाई जाई अडा चरिया तो बल्ला पाके चमकदो छो वो तो चेहरो दिसी मा यो हाने जको बीमारी जो थोड़ो झटको आयो जो पोलियो बोलियो लगो त उनको पो वडो बुखार अचियो हे चंद्रो थियो जो बीमारी इनके वटो बाकी सफा ये सोनो जायो हां से वडो छुड़ो चरिया भेणा छो तो कंजी म तस्वीर दिखाए केरी पोंदे चरिया वो तो मा आए किरा दो इने के दिसी छो छोरा छोरो सफा लानत तू कियो हाने दा गाल बुध मान जो सलाती 15 रुपया थी बाच को 15 जो अरे वे छो वे ए दिस हिने ता ने खाई वणो न हंगदो न मुटंदो हर से सेट हनी बाच के में हां मन है सही थी बस हाले पो कली में विची हां उठी जा उते घर पारा गया हां पो यो सही पेपर मनाई जो ना है मनाई बात ना चल बाल इने ये दशो में इने पारा हां सही बस कली में विची दे कली नहीं ना है बस तू हे दिस वेरे जाए तो न वेरे ने कली में दे छो यार ना है ने कली हाल भला ये दे माने हे बाच को माने पेपर को भलो है ना भलो पेपर 3 जो हे थी 15 जो तूने 15 लिखा दो 15 बचिया हां ठीक है कुत्ता जा फुटे ना बिस्कुट खाइदे ऐसा तो जे करे पेपर वरदा पे एंतरो कुछ न कटे ना सजो कुछ खाए तो बोच कोई भरजी वने ना शादी पसंद थी हां पसंद या छो ए छोरो सोनो हाने खत्म थी हां वडो सुनो तिजलो आसे बाकी छा मारी घर वे आज मन नजर लगे छुणो वडो छुणो हेलो हाल ठीक है बाच को पोई वना हां बस कुत्ता जा फुटे है बताओ ना हाल तू हां यो पेपर छै बिस्कुट खाई तो आगे रा तो जको तो चला पेपर वर नहीं शादी पसंद थी अरे छो पसंद जी छै छतो थो जा भला अता इंसान आयु छ हां जाओ बस चलिया बेटा ए बाच को मना पोया हां यो पड़ा है भाई या दो छ 15 जो है ना क्या मदार इने भी पसंद ही शादी अरे आ है ना चलो आजा संगत अगर अवां के ही वीडियो क्लिप पसंद आयो है तो असां जे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी वाले बटन के जरूर दबायो जी असां जे चैनल जो हर वीडियो अवां ताईं पहुंची सके वडी मेहरबानी।